अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जो पंहिंजो मेज़बान रुज़ानी थईम। अॼु असां वटि मौजूदु आहे हिन वक़्तु चौधरी असगर थईम, जेको सिंधी ड्रामा मज़ाई जो बादशाह आहे। अचो त उन्हनि सां तारीफ़ी प्रोग्राम कंदासीं ऐं उन जी ज़िंदगी जे बारे में हाल हल कंदासीं। चौधरी असगर थईम, सभ खां पहिरीं मां तव्हां इहो सुवालु पुछा कंदुमि त तव्हां हिन जेके मज़ाई ड्रामा इंडस्ट्री में कॾहिं खां आहियो ऐं पंहिंजो पंहिंजी तारीफ़ कराइजो। अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजो नालो अली असगर थईम आहे, फिल्मी ड्रामनि जो लक़ब चौधरी अली असगर थईम सां आहे। अॼु मां सिंध अजरक न्यूज़ ते ॻाल्हायां पियो यूसी ड्रखड़नि मां हिते महिमान थी आयो आहियां पंहिंजे माइटनि वटि, भाऊ नदीम वटि। सो अॼु मूंखां कुझु ॻाल्हियूं या कुझु जेको बि आहे सुवाल जवाबु ड्रामा फिल्म जे हिसाब सां जेको मूं फन में कयो आहे उहो मां हिन न्यूज़ जे तरीक़े सां ॿुधाईंदुसि। सिंध जे जिथे बि असांजा सिंधी वसंदड़ आहिनि या केर बि आहिनि उन्हनि ते इहा ख़बर इंशाअल्लाह पुॼंदी। अदा जीअं त मुंहिंजी शुरूआत जेकी आहे 2005 में मूं पहिरीं फिल्म कई हुई दरिया यार। मुंहिंजी जेको आहे एॾी वॾी न आहे, जेको आहे त मां जेको 85 या 90 खां या इन खां स्टार्ट वरितो आहे। मुंहिंजी स्टार्ट 2005 खां आहे, पहिरीं फिल्म दरिया यार। उन खां बाद में सिलसिलो फिल्मनि जो ड्रामनि जो शुरू थींदो वियो। पोइ अलाह साईं जेकी इज़त ऐं मोट ॾिनी आहे उहो सिंधी अवाम जे अॻियां आहे। मां जेको बि आहियां, जेकी बि इज़त मिली आहे मूंखे उहा सिंधी अवाम जे करे मिली आहे। जेके बि मुंहिंजा सिंधी दोस्त आहिनि या जेके बि ॾिसण वारा आहिनि, मां जेको बि आहियां, नंढड़ो आहियां वॾो आहियां, अदाकार तव्हांजे साम्हूं आहियां। बाक़ी मां इन में अलाह जी महिरबानी सां वॾियूं फिल्मूं बि कयूं, असद कुरैशी सां ड्रामा बि कयासीं, निसार शाह, सिंध जा जेके बि अदाकार आहिनि उन्हनि सां मूं कमु कयो। ऐं बाक़ी जेके उस्ताद आहिनि, मुंहिंजे दादू शहर जा सीनियर मनान आबासी, ज़ाहिर सिद्दीकी, खादम थईम, खादम खोखर, सैद मुनवर शाह, हुज़ूर बख्श गोपांग, इहे मुंहिंजा उस्ताद आहिनि। हिकिड़े लफ़्ज़ जो बि उस्तादु हूंदो आहे। सो उन्हनि जी दोस्तनि जी इन्हनि जी महिरबानी सां अॼु इहे मूंखे इज़त मुक़ाम मिलियो आहे। चैनलनि ते मूं ड्रामा बि घणा ई कया आहिनि, उहा सभिनी खे ख़बर आहे। फिल्मूं बि घणियूं जेके कयूं न। ऐं हिन में जेको हिन फील्ड में मुंहिंजो रूहानी उस्तादु जेको आहे उहो सिंध जे अदाकारनि खे या दोस्तनि खे ख़बर आहे, सिर्फ़ु मुस्तफ़ा कुरैशी आहे। मां मुस्तफ़ा कुरैशी खे फॉलो करण जी कोशिशि कंदो आहियां, पर अलाह साईं हुनखे एशिया जो वॾो अदाकार आहे, हुनखे इज़त वॾी मिली आहे। असां बि नंढड़ा अदाकार आहियूं, पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयूं था, जेको आहियूं तव्हांजे अॻियां। अॼु हिन जेको आहे ड्रखड़नि शहर में जेको हिननि दोस्तनि हिननि माइटनि मुंहिंजी इज़त कई आहे, मां नथो विसारे सघां। छो जो असां सिंधी हूअं ई महिमान नवाज़ आहियूं। असांजी सिंध जी सखाफ़त आहे, जिथे बि वेंदा आहियूं असां सिंधी इज़त बि लाणींदा आहियूं। ॿियो हिनमहिल सियारो आहे, न कुकड़ न पला, चांवरनि जी मानी ऐं जेको आहे पली जेको आहे खाधी आहे, तमामु घणो लुत्फ़ु मूंखे आयो आहे, मज़ो आयो आहे। तइलीम मुंहिंजी अदा ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी जेको आहे मैट्रिक पास आहे। मां घणो एतिरो पढ़ियल न आहियां जो मां वेही चवां त मां जेको आहे एतिरो आहे, पर मां मैट्रिक पास आहियां। ॿियो मुंहिंजो ज़ाती पंहिंजो कारोबार आहे, फन बि जेको थोरो घणो जेको कयूं था उन हिसाब सां। असांजी रिहाइश त हिनमहिल मुंहिंजी रिहाइश असुल खां वठी दादू आहे, पर असां अदाकार फनकार जेको आहे कंहिं शहर सां वास्तो न हूंदो आहे। असां सिंध जे हर शहर जा अदाकार हूंदा आहियूं। कहिड़ो बि सिंध जो शहर हुजे, असां फनकार जिथे असांखे ॾिठो वेंदो आहे असां उन ई शहर जा अदाकार। ईअं न आहे त दादू जो आहे, लाड़काणे जो आहे या किथां। नंढपण में जेको आहे मां पंहिंजे क्रिकेट जो सुठो रांदीगर हुउसि, ऑलराउंडर हुउसि, बैट्समैन, लेफ्ट हैंड बॉलर, बैट्समैन। उन दौर में मुंहिंजो जेको आहे रांदीगर मनपसंद वसीम अकरम ऐं सईद अनवर। मां क्रिकेट जो बि सुठो रांदीगर थी गुज़रियो। असगर थईम साहब, तव्हां जेको उस्तादु आहे रूहानी, उन जो को डायलॉग ॿुधाइजो। मुस्तफ़ा कुरैशी जी हिकिड़ी फिल्म हुई, उन में सबिया खानम जेको आहे सुल्तान जी माउ आहे, अॻियां क़ुर शरीफ़ खणी बीहे थी, चवे थीसि त मजूए क़ुर दा वास्ता ई मेरे पुत्र दी राह छॾ दे। पोइ कुरैशी साहब हुनखे चए थो, माई मैनू बददुआ दे में मंडा हो जावां, टुंडा हो जावां, ते मर खप जावां ते तेरे पुत्र दी राह छॾ दियां, नहीं ते ए भला तेरे पुत्र दे सिर तूं नहीं हो टलणी। तव्हां जेको आहे सिंधी जेके एंटरटेनमेंट चैनल आहे KTN, उन ते केतिरा ड्रामा कया तव्हां?
अदा मूं ॻाल्हि आहे त केटीएम ते जेको आहे 5-6 ड्रामा कया आहिनि। कंडनि जी सेज सोप ड्रामो कयो, पाणी मथे झोपड़ा कयो, हवा कयो, आईनो कयो, माना केटीएम ते जेको आयो पत्थर जा माण्हू कयो। उन खां बाद में जेको आहे सिंध टीवी ते हाणे असांजो मशहूरु ड्रामो थियो मश्करनि जो ॻोठु, मां उहो कयो। हाणे वरी हिकिड़ी नई सोप सीरियल असां मेहराण ते पिया कयूं, अजब दुनिया। उहे दादू जा सभु अदाकार आहियूं। चैनल त कहिड़ो बि हुजे, असांखे माना 5 रुपए जी बजट जो हिसाबु आहे। पोइ अला साईं सभु चैनलनि खे पंहिंजी इज़त मिलंदी आहे। ऐं 35 खां 38 मूं फिल्मूं कयूं, जंहिंमें 15-16 फिल्मूं मुंहिंजी पंहिंजी प्रोडक्शन में आहिनि, डायरेक्शन प्रोडक्शन में आहिनि। 4-5 फिल्मूं इन में असां असद कुरैशी जूं बि कयूं। उन टाइम में छा हो जो डिक्स जो दौरु हूंदो, जेके डिक्स 130 रुपया खपंदी, असांखे 5-6 लख रुपया फिल्म जा मिलंदा, जो शहर में उहा डिक्स खपंदी। हिनमहिल उहो दौरु न आहे। हिनमहिल असां 3-4 साल असां फिल्म कोन था ठाहियूं, जो असां ठाहियूं त 5-6 लख रुपया असां किथां जेको वसूली कयूं। असां अलाह जी महिरबानी सां फिल्मुनि में महिनत कईसीं, ऐं जेको आहे ड्रामनि में बि जेकी महिनत कईसीं, पर कंदा दिलो जान सां हुआसीं। पोइ इज़त ॾियण वारो मुंहिंजो रब्बुल आलमीन आहे, में ईंदी आहे। तव्हां हिन टाइम जेको आहे टेलीफिल्म कयो पिया कमु? बाबू हिनमहिल ड्रामनि जो दौरु आहे, टेलीफिल्म हिनमहिल असां कोन पिया कयूं। टेलीफिल्म जेके टेलीफिल्म हिनमहिल को चैनल ठाराए त असां कयूं, चैनल टेलीफिल्म कोन थो ठाराए। अॻे हूंदा हुआ इदारा, किंग्स वीडियो, केपरी, इहे पोइ माना जेको आहे असांखे पैसा ॾेई ऐं जेको ठाराईंदा फिल्मूं, पोइ उहे पंहिंजे सिंध में रिलीज़ कंदा हुआ वॾियूं वॾियूं फिल्मूं असां। ऐं हिननि में असांखे फिल्मुनि में तकलीफ़ बि थी, धक बि लॻा, घोड़नि तां बि किरियासीं। अॼु उहा मां सम्झां थो जेकी असां महिनत कई आहे, अॼु असांखे उहा महिनत कमु अचे थी। तव्हां जॾहिं ड्रामा इंडस्ट्री में आहियो त सभ खां पहिरियां कोई बि हिन में ईंदो आहे त उन्हनि जी इंट्रस्ट सम्झ में न हूंदी आहे, कंहिं शइ में का मोटिवेशन पोयां जेके मोट न मिलंदी आहे, पोइ तव्हांखे का शइ अहिड़ी थी ला चढ़ाया तव्हांजी? बाबा ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ा माना ईंदा आहिनि शौक़िया माण्हू, असां वञूं, असांखे केरु ॾिसे, हीअं करे। असां हिन में शौक़ में न आयासीं, असां पंहिंजो पाण खे महिनत ऐं मञाइण जे हिसाब सां आयासीं। असांखे बि का बि न का लालची, न का ॻाल्हि। असां मंझंदि टाक जो बि असां शूटिंगूं कयूंसीं, जेको आहे भरपूर महिनत कईसीं, जंहिं बि अदाकार सां अलाह जी महिरबानी सां कईसीं। असां पंहिंजे दिलो जान सां महिनत कईसीं। असां जो अधु राति गप हुजे, गारो हुजे, गरण हुजे, असां उनखे बि कोन ॾिसंदासीं, उन में बि किरी पवंदा हुआसीं। सिंध जे अवाम मां तव्हांखे केतिरो फ़र्क़ु मिली? सिंधी अवाम जेकी मूंखे मोट ॾिनी, उन जो पहिरियों सुवालु इहो आहे जो अलाह जी महिरबानी सां मां जंहिं बि शहर में वेंदो आहियां, 50-60-70 माण्हू ॿार गॾु थी वेंदा आहिनि। पोइ इन मां सम्झंदो आहियां त मूंखे अलाह साईं ऐं सिंधी अवाम इहा मूंखे मोट ॾिनी आहे। इहा ई मुंहिंजे लाइ मोट काफ़ी आहे। जो केरु 5 माण्हू गॾिजी ऐं जेको आहे चवंदा हुआ असां तोखे ॾिठोसीं, कयोसीं, त मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे त वाक़ई माना मां रुपए मां ॿाना कुझु आहियां। मुकमल असां न आहियूं। ड्रामा इंडस्ट्री में तव्हांजा पसंदि जेके एक्टर्स आहिनि ऐं फ़नकार कहिड़ा कहिड़ा अथव तव्हांजा? अदा असांजे सिंधी मीडिया जे हिसाब सां जेके मनपसंदि जेके असांखे माना जेको आहे वणिया, या असांखे जेको आहे लुत्फ़ु ईंदो, असांजो जेको आहे गुलाब चांडियो साहब, सलाहद्दीन तुन्यो, अनवर सोलंकी, शफ़ीमन शाह, इहे असांजी सिंधी ड्रामनि जी जेका ड्रामनि जा तमामु सुठा ऐं वॾा अदाकार। ॿिया बि आहिनि, केतिरा ई माना आहिनि अदाकारनि में बि, माना जेके खोड़ बि सीनियर माना आहिनि, उन्हनि जा केतिरनि जा नाला वठी, केतिरनि जा नाला वठां माना, बाक़ी जेके ज़हन में आहिनि इहे आहिनि। ऐं फीमेल एक्टर फीमेल जेको आहे असां जेको ॻाल्हि आहे त जेको असांजी फिल्मुनि जे हिसाब सां इहो 2-3 अदाकार हूं जेके हिनमहिल इहे फील्ड छॾे हली वियूं आहिनि, जेके मूंसां गॾु फिल्मुनि में इन्हनि में माना जेको आहे कमु कंदियूं हुयूं। निगत नाज़ सुठी अदाकार आई पहिरीं। मां पंहिंजी पहिरीं फिल्म 1500 रुपए में कराईमांसि, पर अॼु बि उन औरत खे आफ़रीना जो इज़त भरपूर कंदी आहे, जिथे मिलंदी आहे बाक़ाइदे निवड़ी ऐं इज़त कंदी आहे। इहो हुनजो ख़ुलूस आहे। भली केतिरो बि केरु इंसानु थी वञे, पर हूअ असां जेके बि अदाकार आहियूं उन्हनि जी इज़त बि कंदी आहे, सभिनी कंदी आहे। निगत नाज़ जेको आहे सुठी अदाकार हुई,
असांजे माना जेको आहे सिंधी ड्रामनि जो जेको असां हुनते कमु कयो आहे। ॿियूं त हाणे खोड़ आहिनि, आपा शबीरा आहे, नसरीना जेके आहिनि जिन सां असां कमु कयो आहे, सुठियूं आहिनि, सीनियर आहिनि। चौधरी असगर तईम साहब, जेको आहे तव्हांजे फिल्म इंडस्ट्री में जेको आहे नालो कीअं थियो ऐं दिलचस्पी तव्हांजी हुई या कंहिं तव्हांखे चयो? दादा पहिरीं त मुंहिंजो ॾिसण ताईं हूंदो हो, मां क्रिकेट जो रांदीगर हूंदो हुउसि। पोइ असां जुमे जुमे ते या छा क्रिकेट खेॾंदा हुआसीं पोइ पाण में, पर होॾां सिनेमा ते कुरैशी साहब जी फिल्म लॻंदी, मां भॼी वेंदो हुउसि सिनेमा ते। पोइ उतां जेको आहे असांजो टीम जो लाल शहबाज़ जो कैप्टन हूंदो अरबाब थईं, पोइ अची उतां वठी वेंदो, यार ॻाल्हि इहा आहे त जेको आहे मैच लॻी पिया तूं वरी क्रिकेट जेको आहे सिनेमा ते वेठो आहीं, फिल्म ते वेठो आहीं। पोइ माना ॾिसण ताईं पहिरीं शौक़ु हो। पोइ कंहिं दोस्त फिल्म पियो ठाहे, मूंखे मूं वटि आयो, मूंखे चयईं त यार मूंखे तुंहिंजो जेको आहे वाड़ो बि खपे माल जो ऐं कुतो बि खपे मुंहिंजे जेको आहे फिल्म में आहे। पोइ मूंखे ॾिनो, मां वरी वेठुसि। पोइ मूंखे चयईं यार 2-3 हिकिड़ा सीन त कर। पोइ सीन कयूं, पोइ आस्ते आस्ते उन मां ॼणो हिकिड़ो शौक़ु जाॻियो ऐं शौक़ु थी वियो। तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो यादगार को लम्हो ॿुधाइजो। छा आहे, हिकिड़ी फिल्म ई असांजी खरदमाक, उन खरदमाक में असां घोड़ो वांदोसीं। मां घोड़े ते चढ़ियसि, उन जो हनो घोड़े में कोन हो, गदी बदी रखीसीं। उन जंहिं महिल घोड़े ते मां वेठुसि त जंहिं महिल घोड़ो हलियो त हुन में हनो कोन हो न, गदी हली। गदी जंहिं महिल हली त जेको आहे आप पुट कयमि, वञी जो किरियसि त फर्श हो, वञी हुन जो मथो लॻो। हेॾो मुड़ुसु भला मुड़ुसु धक त ॾाढो लॻो। घोड़े खे रोकियसि, महीनो खनि फिल्म जी शूट न कईसीं। इहो लम्हो अॼु ताईं मूंखे यादि ईंदो आहे, जेको मां घोड़े तां किरियसि। उन फिल्म जी एडिट लाड़काणे में कराईसीं। लाड़काणे में उहो एडिटर उहा फिल्म जो क्लिप ॾिसी ऐं खिल में हूंदा, जेको अचे पियो त स्टूडियो ते उनखे ॾेखारनि पिया त वाह हे ॾिसो जेको आहे हे भाऊ केॾो मुड़ुसु आहे, वञी किरियो आहे, कयो आहे, पर अलाह साईं बचायो, को उज़बो न भॻो। चौधरी असगर तईम साहब, मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां असांजे ग़रीबानी कथनि वटि आयो ऐं तव्हां असांखे इज़त बख़्शी। तव्हां पंहिंजे मेज़बान रुज़ान थिन खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhujraknews.com।